नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी प्रेस क्लब जे अॻियां समाजी तंज़ीम पाकिस्तान ह्यूमन राइट्स ऑब्ज़र्वर जे ज़िले कोऑर्डिनेटर मोहम्मद कासिम जुणेजो, ज़फ़र अली जुणेजो, मोहम्मद हैदर, सहाफ़ी निसार अहमद, आफ्ताब अहमद, नदीम मंगी, राना राशिद अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सख़्तु एहतिजाज कंदे चयो त कंडियारे जे सीनियर सहाफ़ी ऐं निजी टीवी जे स्क्रिप्ट एडिटर कामरान सहतो जे मामे ऐं समाजी अॻुवान रियाज़ सहतो जे क़त्ल केस में ॼाणियल असुल जवाबदार 9 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न कया विया आहिनि। हिन चयो त केस जी जांच कंदड़ इन्वेस्टिगेशन ऑफिसर नियाज़ टांवरी केस खे लोड़णु चाहे थो, जंहिं सबबि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां पुलिस लवाए रही है। हिन DIG ऐं IG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे मक़तूल ज़ियाउ सहतो जा कातिल जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।